ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾियो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि समझदार आत्मा केरु। दुनिया में माण्हू चवंदा आहिनि भई ये डॉक्टर आहे, इंजीनियर आहे, ये फलानो आहे, ये फलानो आहे, त समझदार आहे, हुनखे माण्हू वॾो सम्झंदा आहिनि। लेकिन बाबा परमात्मा भगवान जी नज़र में समझदार केरु हूंदो आहे? जो माण्हू खुद खे पहचाने, जो माण्हू ये चईंदो आहे न मां खुद खे पहचानंदो आहे कि मां आत्मा हिन शरीर में वेही करे सभु कम करां थी। मां आत्मा ही पढ़ां थी, मां आत्मा ही ॿुधां थी, मां आत्मा ही खायां थी, पीआं। टेस्ट त आत्मा ही वठंदी आहे न। त मां आत्मा ऐं पंहिंजे पीउ परमात्मा खे बि ॼाणे। भई अॼु वॾा वॾा इंजीनियर डॉक्टर आहिनि, उहा आत्मा खे थोड़ी ॼाणदा आहिनि। अॼु डॉक्टर्स भी फेल आहिनि, त उहे शरीर जी पूरी जान पहचान रखंदा आहिनि। मतलब डॉक्टरनि खे शरीरनि जे बारे में सभु पतो हूंदो आहे न, लेकिन शरीर खे हलाइण वारी आत्मा जे बारे में न डॉक्टर खे बि न पतो हूंदो कि उन्हनि खे पूरो शरीर अंदर छा छा काथे काथे आहे, कीअं कीअं आहे, सभु पतो अथनि। लेकिन उन्हनि खे इहे न पतो अथनि असांजे शरीर में आत्मा काथे रहंदी आहे। डॉक्टर त असांजे मगज जे अंदर भी ॼाणदो आहे कहिड़ी कहिड़ी नस काथे आहे, छा आहे। सभु डॉक्टरनि खे जनरल नॉलेज त ॾींदा आहिनि न, बाक़ी सभु कोई हथ जो इलाज कंदो आहे, कोई पेर जो, कोई पेट जो, कोई अखियुनि जो, पर शरीर जे अंदर छा छा आहे हुनखे सभु पतो हूंदो आहे। हो त हड्डी जो ढांचो वग़ैरह ॾिसंदा आहिनि, कीअं कटे करे बि ॾिसंदा आहिनि शरीर जे अंदर छा छा आहे। त बाबा चवंदा लेकिन डॉक्टरनि खे अॼु ताईं असांजे शरीर में आत्मा नज़र न आई आहे। त बाबा चवंदा ॾिसो त उन्हनि खे समझदार चईंदसि। अॼु माण्हू आत्मा जे बारे में नथो ॼाणे। आत्मा जो आत्मा काथां आई, काथे रहंदी आहे, हुनजो पीउ केरु आहे, काथे रहंदो आहे। ॾिसो साइंस वारा चांद ताईं पहुचनि था। अॼु त तव्हां टीवी मोबाइलनि ते ॻाल्हायो था, ॿुधो था, कीअं मथे ॾाढी सारी मशीनियूं लॻल आहिनि न। आसमान में ॾाढी सारी मशीनियूं लॻल आहिनि, जंहिंसां असां फोन ते ॻाल्हाए था सघूं, टीवी था ॾिसूं। माण्हू चांद ताईं वञनि था, लेकिन असांजो घर मथे काथे आहे इहे त उन्हनि खे बि न पतो। भई चईंदा न भॻवान मथे रहंदो, असां मथां आहियूं, असां काथां आहियूं, भॻवान मथे काथे रहंदो आहे। ये साइंस वारनि खे पतो ई न आहे, त समझदार थिया। त सभिनि खां वॾो समझदार केरु हूंदो? जेके पंहिंजी आत्मा जे बारे में पतो हुजे, पंहिंजे पीउ परमात्मा जे बारे में पतो हुजे। माण्हू चईंदा आहिनि हिनखे ॼाणे करे छा कंदासीं, लेकिन जेसिताईं असां हिनखे न ॼाणंदासीं न तेसिताईं असां जीवन जो जीअणो खपे सुख शांति ख़ुशी सां उहो न जी पाईंदासीं। अॼु डॉक्टरी जी पढ़ाई पढ़े माण्हू, इंजीनियरिंग जी पढ़ाई पढ़े, या कोई सुठो ऑफिसर ठही वञे, माण्हू चईंदा ॾिस केॾो पढ़ियल लिखियल, केॾो समझदार आहे। लेकिन अगर हुनखे ईअं न पतो आहे कि मां सदा ख़ुशि कीअं रहां, शांत कीअं रहां, सुखी कीअं रहां। पैसो त अॼु केरु बि कमाए सघंदो आहे। अॼु माण्हू भाॼी विकिणे विकिणे बि करोड़पति थो थी वञे।
और सड़क ते भीख मांगदे मांगदे माण्हुनि वटि लख थी वेंदा आहिनि। पैसो कमाइण कोई मुश्किल ॻाल्हि थोड़ी आहे अॼु जी दुनिया में, कोई भी पैसो कमाए सघंदो आहे, लेकिन पैसे कमाइण खां पोइ हुन सां असांखे सुख शांति खुशी मिले, ये सम्झ ई त न आहे न माण्हुनि खे। अॼु माण्हू चाहे त अॼु ई करोड़पति थी सघंदो आहे ठगी करे, लेकिन ठगी करे कमाईंदो त हुनजे जीवन में सुख शांति खुशी न ईंदी। पैसो कमाइण कोई वॾी ॻाल्हि कोन्हे अॼु जी दुनिया में, लेकिन ॻाल्हि आहे कि असां पढ़ाई कोई पेपर पास करण बि वॾी ॻाल्हि न आहे। अॼुकल्ह डॉक्टर इंजीनियर ठहण बि कोई वॾी ॻाल्हि कोन्हे, लेकिन असां जो भी जीवन में करूं था असांखे हुन सां सुख शांति खुशी मिलणी खपे। मेन लक्ष्य असांजो इहो हुजणो खपे। इहो ई त माण्हुनि खे नथो अचे न, छो जो हिकु इहे शोम थो अचे छो जो माण्हुनि खे हिकु इहा ॻाल्हि न पतो आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे। जेसिताईं असां खुद खे आत्मा न समझंदासीं, पंहिंजे पीउ परम पिता परमात्मा खे न यादि कंदासीं, तेसिताईं तव्हांजे जीवन में सदा जे लाइ सुख शांति न ईंदो। अॼु तव्हां चाहियो असांजे जीवन में सुख आहे, गुरु जी कृपा आहे, देवी जी कृपा आहे, साईं जी कृपा आहे, लेकिन वो सुख कैसे हाणे आहे, हाणे कोई तकलीफ़ थी वेंदी आहे, चाहे शरीर जे कारण, चाहे संबंधनि जे कारण, चाहे प्रकृति जे कारण न थींदी आहे न। भई ॿियो कुझु दुख न, गर्मी ठंडी जी त दुख थिए थो न, त सदा जे लाइ त सुख न ठाहे प्राप्त कयो न असां, लेकिन असां परमात्मा खे यादि कंदा आहियूं न, छोकि परमात्मा विश्व जो रचयिता है, सुख जी दुनिया जो रचयिता है न, सुख जो सागर आहे। अगर असां खुद की आत्मा समझी परमात्मा खे यादि कंदासीं न त असांखे हर दुख जी ॻाल्हि में भी सुख ही नज़र ईंदो। भला असां दुख खे सुख जीअं बदली, मतलब उनमें ईअं न कि असां दुख खे सुख समझो, लेकिन बाबा असांखे एतिरो ज्ञान ॾींदो आहे, एतिरो शक्ति ॾींदी आहे जो असांखे हुन दुख जो सूर ई न थींदो आहे, एहसास ई न थींदो, असांखे कुझु सम्झणो बि न पवंदो, सिर्फ़ु बाबा खे यादि करे हर ॻाल्हि असांखे, अर्थात हर ॻाल्हि में असांखे कल्याण ई नज़र ईंदो। त बाबा हाणे चवनि था कि ॾिसो माण्हू हिकु ॻाल्हि नथो सम्झे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, ये न समझण जे कारण माण्हू अॼु पैसो कमाए थो, पढ़ाई लिखाई करे थो, धंधा करे थो, सभु कुझु हूंदे हुए भी सुख न आहे, सभु कुझु हूंदे हुए भी सदा जे लाइ सुख न आहे। भले तव्हां चओ हा असां गाॾी में घुमियासीं, असांखे ॾाढो मज़ो आयो, लेकिन वो मज़ो केसिताईं, हुन खां पोइ त घर आया हूंदो, दुनियादारी में आया हूंदो त वरी कोई न कोई दुख जी ॻाल्हि, चलो गाॾी में भी घुमिया हिकु बार तो सुठो लॻियो, कॾहिं एक्सीडेंट थी वञे त पोइ त दुख आहे न। त सदा जे लाइ सुख जी गारंटी आहे हिते, कोई चई सघंदो कि असांजी गाॾी जो कॾहिं एक्सीडेंट न थींदो, असांजो प्लेन कॾहिं क्रैश न थींदो, असांजी ट्रेन में वञूं था हुनमें कोई तकलीफ़ न थींदी, कोई न चई सघंदो आहे न। कोई चई सघंदो आहे भई असां घर में लाइटियूं, सिलेंडर, ये सभु चीजूं लॻायूं था, ये कॾहिं बि ख़राब न थींदियूं, हिननि सां कॾहिं बि नुक़सान न थींदो, कॾहिं बि कुझु बि थी सघंदो आहे। माण्हू ढिजी करे सिलेंडर यूज़ था करनि, माण्हू ढिजी करे लाइट यूज़ था करनि, माण्हू ढिजी करे गाॾियुनि में वञनि था, ट्रेनुनि में वञूं था, ऐं हाणे त ज्यादा ई डपु थी वियो आहे छो जी दुख जी दुनिया आहे न। ऐं मेन हिकु ॻाल्हि इहे नथा सम्झनि कि असां आत्मा आहियूं, असांजो पीउ केरु आहे? परमात्मा। छोकी सर्व शक्तिमान खे अगरि यादि न कंदासीं
परिवार के पाण सां गॾु न रखंदासीं, सम्झंदासीं न कि उहो असांजो पीउ आहे। अगरि असां ईअं सम्झी करे हलंदासीं न ऐं उन्हनि खे यादि करे हलंदासीं त असांखे कॾहिं बि दुख न थींदो। मतलब भले ट्रेन जो एक्सीडेंट थींदो लेकिन असां सेफ रहींदा, भले कुछ भी नुकसान थे, लेकिन अगर असां परमात्मा जी याद में रहींदासीं त असांखे वो दुख न थींदो। भई काथे असां आहियूं उते आग लॻी वई, लेकिन असां बाबा जी याद में वेठा आहियूं, असांखे पतो आहे असांजी आत्मा, मां आत्मा आहियां, मुंहिंजी परमात्मा, असां बाबा खे यादि कयो, बाबा ॾिसो आग लॻी, असांखे नुकसान न थींदो, असांजो बुरो न थींदो। छो श्रुति असां सम्झ सां वेठा आहियूं न कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा मूंसां गॾु आहे। भई भॻवान मथे छो वेठो आहे? श्रुति भॻवान चईंदो आहे कि हेठि हिन दुख जी दुनिया में हर हिकु माण्हू खे कोई न कोई दुख हूंदो ई आहे, त मां बि हेठि अचां, शरीर वठां, त मूंखे शरीर जो बि त कमु करणो पवंदो न। भई शरीर खे खाराइण पीआरण, सनानु कराइण, सभु कमु करण में, ऐं काथे मां सनानु करण वञा ऐं कंहिं माण्हू खे मुंहिंजी ज़रूरत पए त मां हुनजी मदद कीअं करां? त बाबा चईंदो मां मथे में वेठो हूंदो। पोइ तव्हां जॾहिं मूंखे सच्चे मन सां यादि कंदा आहियो न त बाबा तुंहिंजी मदद कंदो। अगर तव्हां सच्चे मन सां गुरु नानक देव खे यादि कयो न त वो गुरु नानक देव जी आत्मा तो खुद ही हिन दुनिया में पाठ थी वॼाए, लेकिन हुन गुरु नानक देव जी शक्ल जे रूप में भी हुन द्वारा असांजी मदद परमात्मा ई कंदो। भले तव्हांजा कोई संत सन्यासी साईं त असां चईंदा साईं मुंहिंजी मदद कंदो आहे, मुंहिंजो साईं सभु कुझु कंदो आहे। तव्हांजो साईं बि त इंसान ई आहे, वो तो खुद भी तप तो करे न, वो तो खुद भी कंहिंखे यादि तो करे। त भले तव्हां साईं खे यादि करो, लेकिन तव्हां दुख में साईं खे यादि करो त साईं खे थोड़ी पतो तव्हां दुखी आहियो। लेकिन असांजे मन जी आत्मा जी आवाज़ मथे परमात्मा ताईं वेंदी आहे ऐं वो ॾिसंदा आहिनि अरे ये त हिनजी मदद थी मांगे, ये त रोटी थो खाए। तव्हांजो साईं हुन समय रोटी खाईंदो हुजे ऐं तव्हांखे कोई दुख हुजे, कीअं तव्हांजो साईं ॿुधंदो? लेकिन असां चईंदा आहियूं न भई साईं खे यादि था करूं, लेकिन भगवान खे पतो आहे हीअ साईं जे रूप में मूंखे यादि थो करे। त भले तव्हां चईंदा रहो मुंहिंजो साईं, मुंहिंजो गुरु नानक, मुंहिंजी देवी, लेकिन असांजी मदद केरु थो करे? परम पिता परमात्मा। त सोचो तो सही, पत्थर जी मूर्ति कोई तव्हांजी मदद करे सघी आहे? तव्हांजो साईं लंडन अमेरिका में घुमनि था, उहो हुनखे छा पतो तव्हां हिते छा था करो? लेकिन परमात्मा हुननि द्वारा असांजी मदद कंदो आहे। त तव्हां भॻवान खे डायरेक्ट छो था यादि करो? जॾहिं तव्हांखे पतो आहे तव्हांजा देवी देवता, गुरु, संत, सन्यासी, साईं भी भॻवान खे यादि करनि था, उन्हनि वटि शक्ति हुजे हा। अगर तव्हांजी साईं वटि शक्ति हुजे हा त सभिनि जो भलो न करे हा। भई अगर तव्हांजो साईं भगवान हुजे हा त भगवान तो सभिनि जे लाइ सुठो सोचदो आहे न। अॼु वॾा वॾा संत सन्यासी चवनि था असां जगत जा गुरु आहियूं, इहे टाइटल रखंदा आहिनि, पर दुनिया में अहिड़ा माण्हू ॿुधो आहिनि कि हुनखे चवनि नथा भई तव्हां जगत जा गुरु मतलब सभिनि जा ई गुरु। कोई भी धर्म वारो ऑब्जेक्शन करे सघंदो आहे न। भई अॼु कोई संत सन्यासी चए तो मां श्री श्री 108 जगत जो गुरु आहियां। जगत में त सिख, मुस्लिम, क्रिश्चन सभु माण्हू अची विया, उन्हनि खे केस करणो खपे न हुन संत जे मथां, साईं जे मथां। भई ये असांजो गुरु थोड़ी आहे, ये टाइटल त रखी न सघंदो आहे, रखी सघंदो आहे? भई कंहिंजो साईं चए असां जगत जा गुरु आहियूं, टाइटल रखंदा आहिनि न, श्री श्री 108 जगत गुरु,
शिवो हम, खुद के शिव चईं शिवो मतलब असां शिव आहियूं। पर दुनिया वारा ॾिसो कोई भी ऑब्जेक्शन नथो खणे, चाहे तो सिख वारा, मुस्लिम माण्हू, ईसाई माण्हू ऑब्जेक्शन करे सघंदा आहिनि न, भई असांजो गुरु त परमात्मा आहे, इहे कीअं चए थो कि मां सभिनि जगत जो गुरु आहियां, मां शिव आहियां। पर सभु हिक ॿिए खां गजनि था। अॼु माण्हू ख़ुदि जे मथां, ख़ुदि जे नाम जे अॻियां भगवान भगवान लिखवाईंदे। पर दुनिया में ॾिसो गवर्नमेंट भी केॾी डरपोक आहे। गवर्नमेंट भी चई सकदी आहे न भई भगवान तव्हां थोड़ी आहे, भगवान त हिकु ई थींदो, उहो त सभिनि जो हूंदो आहे। ये पंहिंजे नाम जे अॻियां न भगवान जा टाइटल रखाए करे जीवन जीअनि था त एॾो वॾो पाप था करनि। अॼु माण्हू कृष्ण जो नाम पंहिंजे मथां रखे थो, राम जो, लक्ष्मी, नारायण, भगवान जा नाम, देवी देवताउनि जा नाम खुद जे मथां। ताकि श्री लक्ष्मी सत्यवती महारानी एॾी पवित्र आत्मा, काथे कलयुगी माण्हू खुद जो नाम रखनि था असां लक्ष्मी आहियूं, काथे वो नारायण विश्व जो महाराज आहे, लक्ष्मी विश्व जी महारानी, कृष्ण विश्व जो महाराज कुमार। एॾी पवित्र आत्माउनि जो नाम पंहिंजे मथां रखी छॾियो अथनि। कलयुगी माण्हू ई पंहिंजे मथां नाम थोड़ी रखी सघंदा आहिनि। या कोई भी गुरु संत सन्यासी भले वो पवित्र रहे तो, तप करे तो, माण्हुनि खे शक्ति ॾे तो, हिन जो मतलब वो पंहिंजे मथां ये नाम रखवाए सघंदा आहिनि टाइटल कि असां भगवान आहियूं, भगवान भगवती, सब टाइटल पंहिंजे मथां रख। तो ये दुनिया में दुख छो थो थिए, दुनिया में माण्हुनि खे दुख छो थो थिए? भई कीअं त पंहिंजो टाइटल रखायो असां जगत जा गुरु आहियूं, हुनजा जेतिरा फॉलोअर्स हूंदा उहो भी चईंदा हा भई असांजो गुरु जगत जो गुरु आहे। त जे नाम रखाई न हुन त पाप कई, भई भगवान जगत जो गुरु ऐं खुद जे अॻियां टाइटल तो रखाए मां जगत गुरु आहियां। अॼु प्राइम मिनिस्टर जो टाइटल कोई रखाए सघंदो? जेको प्राइम मिनिस्टर आहे उहो ई उनजे नाम जे अॻियां ई लॻंदो न भई ये प्राइम मिनिस्टर आहे। कोई दुनिया वारो साधारण व्यक्ति पंहिंजे नाम जे अॻियां लिखाए मां प्राइम मिनिस्टर आहियां त हुनजे मथां केस थी वेंदो। त असां कीअं खुद खे श्री लक्ष्मी, श्री नारायण, श्री राम, श्री सीता, गणेश, भगवान, श्री श्री 108 जगत गुरु, ये टाइटल जेका भी रखवाइनि था न, हुननि जे मथां त पाप चढ़े थो, हुननि खे त सजा मिलंदी ई सही। पर जो हुननि खे मञण वारा भी चवनि था न हा ये असांजो गुरु श्री श्री 108 जगत गुरु आहे, असांजो गुरु ॾिस केॾो वॾो जगत जो गुरु आहे। तो टाइटल रखाइण सां कोई जगत जो गुरु कीअं ठाहींदो जो पूरे जगत जो कल्याण करे। अॼु कोई सिख माण्हू तव्हांजे गुरु खे मन्दो पंहिंजो गुरु, पर के डर जे मारे उहोई साम्हूं ईंदो त थोड़ो सर झुकाईंदो, लेकिन वो मान थोड़ी ॾींदो, वो इज्जत थोड़ी ॾींदो। भई आत्मा मान कंहिंखे ॾींदी, इज्जत कंहिंखे ॾींदी? जिसां हुनखे सुख मिले। अॼु माण्हू जबरदस्ती चवनि था पेरे पओ वॾनि जा। जीअं आत्मा खे जंहिंसां सुख मिलंदो आहे न, जंहिंसां प्राप्ति थींदी आहे, वो पंहिंजे पाण ई हुनजे अॻियां उन्हनि खे उन्हनि सां प्यार सां, भई झुकण सां थोड़ी रिगार्ड थींदो न। कोई तव्हां झुकाए करे ॿियनि खे चओ था वॾनि जा पेरे पओ, ईअं कर, लेकिन हुन आत्मा खे तव्हांखे सुठो ई नथो लॻे, कुझु प्राप्ति ई न थी आहे। ऐं अगरि तव्हां हुनजा वॾा भी आहियो त उन्हनि खे सुख ॾियो भी था त झुकायो छो था पंहिंजे, त ग़लति आहे न। त कोई माण्हू कंहिंखे तव्हांजे गुरु द्वारा प्राप्ति नथी ॾे, तव्हां चओ असांजो गुरु आहे मथो टेको, अरे इहे असां ग़लति था करो न। भई हुनखे प्राप्ति थोड़ी, तव्हांजो गुरु आहे त असांजो गुरु थोड़ी आहे। गुरु मतलब जो असांखे सही राह ॾे,
जो असांखे मुक्ति जीवन मुक्ति जो वरितो अथो। हाणे ॾिस माण्हू चवनि था कि असांजो गुरु आहे, हाणे कल्ह जो तव्हांजो गुरु शरीर छॾे छॾे पोइ तव्हां त हिते ई रहिजी वियो। तव्हांखे तव्हांजे गुरु मुक्ति जी रात ॾेखारींदो त खुदि हली वियो अलाए काॾे, हुनजी आत्मा वञी ॿियो जन्म वठिजे। कोई मथे थोड़ी वेंदी आहे कंहिंजी आत्मा, अगरि मथे वञे पोइ त हुननि जी संस्था ई बंदि थी वञे, वृद्धि कीअं थींदी? कुल जी वृद्धि, हुननि जी संस्थान जी वृद्धि कीअं थी आहे? अॼु जॾहिं अलाए कॾहिं कंहिं गुरु पंहिंजी संस्था कढी हुई त जेको बि वॾो हूंदो हुन शरीर छॾे करे वापसि उहो हुन जी जॻह ते वॾो थी करे आयो हूंदो, तॾहिं त हुननि जी संस्था वॾी थींदी आहे न। न त कोई मथां कोई ॿी आत्मा थोड़ी ईंदी हुननि जी संस्था खे वृद्धि करण। त बाबा चए थो गुरु अर्थात सभिनि खे वरदान ॾे, सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॾेखारे। वो हिकु ई सतगुरु आहे, असांजो परम पिता परमात्मा, जो हिन समय संगम युग ते अची करे सभिनि खे मुक्ति जीवन मुक्ति जो रास्तो ॾेखारींदो, असां सभिनि खे सुख शांति ॾींदो, असां सभिनि जे लाइ नई दुनिया जी स्थापना करे कंदो आहे, हुनमें हलण जे लाइ असांखे श्रेष्ठ मत ॾींदो आहे। गुरु मत ॾींदो आहे, मंत्र ॾींदो आहे, असांखे एॾो ऊचो मंत्र ॾींदो आहे, मन मना गीता में लिखल आहे न, मन मना। हिन समय संगम युग ते परमात्मा हिन सृष्टि ते सतगुरु हिन सृष्टि ते अची करे असांखे महामंत्र ॾींदो आहे कि मन मना भव। असां ख़ुदि खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो मन सां, मुख सां न। माण्हू हिन समय भगवान खे मुख सां यादि था करनि, साम्हूं मूर्ति रखी यादि था करनि, लेकिन मन हेॾे होॾे भटके। जेसिताईं तव्हांजो मन बुद्धि एकाग्रत थी करे परमात्मा खे यादि न कंदो, तेसिताईं तव्हां केतिरी बि भक्ति करे छॾो, तव्हांखे प्राप्ति कुझु न थींदी। छो कि असां सम्झूं नथा न भई असांखे भगवान जो नाम छो जपणो आहे, असांखे भगवान जो नाम छो यादि करणो, जपणो न आहे, यादि छो करणो आहे भगवान खे। हिकु इहा ॻाल्हि माण्हू सम्झी वठे कि मूंखे भगवान खे छो यादि करणो। जॾहिं मुंहिंजा सभु संबंधी आहिनि, दैहिक संबंधी, जॾहिं मूंखे सभु चीजूं आहिनि, मूंखे जीवन में सभु प्राप्त आहे, त मां खायां पीआं मौज करां न, पोइ बि मूंखे सुबुह शाम भगवान खे यादि करणु छो थो पए, मूंखे भगवान सां प्रार्थना छो थी करणी पए। जॾहिं मुंहिंजो माउ पीउ आहे त मां भगवान खां छो घुरां। जॾहिं असांजा सभु कुझु आहे त बि असां सुख शांति ख़ुशी भगवान खां छो था घुरूं। असांखे सम्झ अचणी खपे, ऐं असां जेसिताईं न सम्झंदासीं तेसिताईं ॿारनि खे न सम्झाईंदासीं। ॿारनि खे बि पोइ ईअं ई चईंदासीं न भगवान खे यादि कर, वॾा चई आहे। ॿार चईंदो कहिड़े भगवान खे यादि कर, सभु भगवान जो रूप आहिनि, सभिनि खे यादि कर। चईंदो छो यादि करां, सावन जे महीने में शिव खे छो यादि करां, जन्माष्टमी ॾींहुं कृष्ण खे छो यादि करां, नवरात्रि ॾींहुं देवियुनि खे छो यादि करां, सूमर ॾींहुं शिव, मंगल ॾींहुं हनुमान, बुधर ॾींहुं गणेश। रोज अलॻि अलॻि ॾींहुं अलॻि अलॻि भगवान खे छो यादि करां, भगवान त हिकु आहे न। एॾे सारे रूपनि में अलॻि अलॻि तरीक़े सां छो यादि करां। तव्हांजो ॿार तव्हांखां पुछे तव्हां छा चईंदव? चईंदो न, पोइ हुनखे चईंदो ज्यादा न ॻाल्हाए, बसि तूं कर, छो कि तव्हांखे ई न पतो आहे। तव्हां चईंदव वॾा थी विया, वॾा चई विया, अरे कर न त काथे असांजो कमु न बिगड़ी वञे। गणेश जी पूजा कर, कमु करणु खपे न, काथे कमु न बिगड़े। इहे सभु छा कयो, हुन माण्हू खे, हुन ॿार खे रिझाए छॾियो कि ॾिस भगवान एॾो ख़राब आहे,
चयो त न, ये त न चयो भगवान ख़राब आया गुस्से वारा, बस असां अगर ये चयोसीं कि न पूजा कर वरी कुछ गड़बड़ न थी वञे, त इन जो मतलब तव्हां ॾाढी गहराई सां सम्झो। असां कंहिंखे चऊं था न पाठ कर वरी कुछ गलत न थी वञे, पोइ जंहिं ॾींहुं पाठ न कंदा न उन ॾींहुं कुछ नुक़सान थी वेंदो न, तूं चईंदा ॾिस तूं पाठ न कई न, हिन जो मतलब छा थियो? असां पाठ न कयो, असां भगवान जो नाम न वरितो, असां उन ॾींहुं हुनजी पूजा न कई, त भगवान एॾो ख़राब आ, एॾो स्वार्थी आ, असां हिकु ॾींहुं पाठ न कयो असांजे कमु बिगाड़े छॾियो। मतलब सिधे तरीक़े तो असां ईअं ई चइण चाहींदा आहियूं न कि तूं भगवान जे नाम जो पाठ न कंदे, हुनजे अॻियां मथो न टेकदे, मंदिर टिकाणा न वञे त तुंहिंजे जीवन में दुख ईंदी। मतलब भगवान एॾो ख़राब आ जो असां हुनजे टिकाणे मंदिर न वेंदासीं त उहो असां बुरो कंदो। सिधे तरीक़े सां त ईअं ई चइण थियो न। अॼु तव्हांजो ॿार तव्हां खां न पुछे त तव्हां हुनजे जीवन हुनखे दुखी ॾींदा रहंदव, ॾींदव तव्हां कि तव्हांजो ॿार तव्हां खां नथो पुछे त तव्हां ईअं सोचंदव भई मूंखां नथो पुछे मुंहिंजो ॿार, हाणे ॾिस मां हिनजो एक्सीडेंट थी कराए छॾां। सम्झो त टिकाणे न वियो, अॼु सुबुह पाठ न कयो तव्हांजे ॿारनि अची, उन ॾींहुं अगरि गड़बड़ थी वई, एक्सीडेंट थी वियो त माण्हू चईंदा ॾिस तूं सुबुह पाठ न करे वई न, इन करे तुंहिंजो एक्सीडेंट थी वई। मतलब भगवान एॾो ख़राब आ जो असां हुनखे यादि न करूं, हुनजे नाम जा पाठ न करूं त असांजो एक्सीडेंट कराए छॾंदो। पोइ असां इहे डिॼायूं था या उन्हनि खे भगवान सां जोड़ूं था। डिॼाए करे जोड़ण इहे कोई फ़ाइदो आहे? इहे कोई सुठी ॻाल्हि आहे? ताकि असांजो परमात्मा पीउ आहे ऐं असां आत्मायूं हुनजा ॿार आहियूं, त रोज़ सुबुह शाम भगवान खे छो यादि करणो पए? इहो अर्थ त सम्झो। छो कि असां जन्मांतर पाप कर्म करे आया आहियूं, हुननि सां बचाइण लाइ असांखे भगवान खे यादि करणो ई पवंदो। उहो असांजी आत्मा जो पीउ आहे न, हुनखे यादि करण सां असांजी आत्मा में शक्ति ईंदी आहे। हुनखे यादि करण सां अगरि मां आत्मा के जन्म में बुरो कर्म करे आहियां ऐं अॼु मूंखे हुनजो फल मिलण वारो आहे बुरो, त अगरि मां रोज भगवान खे यादि कंदमि त अॼु जो बि मुंहिंजे बुरे कर्म जी प्राप्ति मूंखे अॼु थियण वारी आहे, हुन सां उहो मूंखे बचाईंदो आहे। भई अॼु तव्हांजो एक्सीडेंट त लिखल ई आहे, लेकिन अगरि तव्हां परमात्मा खे यादि कंदा न, खुद खे आत्मा समझी करे, त परमात्मा जी शक्ति सां उहो वॾे खां नंढो, नंढे खां न बि थी सघंदो। त अर्थ सम्झायो, हीअं न चओ कि ॾिस तूं पाठ न कई इन करे एक्सीडेंट थी, हिकु पूरो अर्थ सम्झायो कि भई भगवान आहे न असांजी आत्मा जो पीउ आहे, जो असांजे शरीर जे अंदरि रहंदी आत्मा, असांजी आत्मा में पिछले जन्मनि जे पापनि जो बोझो आहे न आहे। चाहे केतिरो बि सुठो माण्हू आहे न त बि हुननि जी आत्मा ते पापनि जो बोझो आहे। त असांखे रोज़ परमात्मा खे यादि करणो आहे ताकि असां जेका बुरा कर्म करे आया आहियूं उहो बि कटिजी वञनि ऐं असां अॼु सॼो ॾींहुं बि सुठा कर्म करूं। सम्झाइण असांखे सुठी रीति ॿारनि खे ऐं खुदि बि सम्झणो आहे। सिर्फ़ ईअं न भई अधु घंटो कलाक पाठ कयो, वाहिगुरु वाहिगुरु चयो, कृष्णा कृष्णा चयो, बसि ईअं न डिॼी करे भगवान जो नाम न जपो कि काथे न कंदासीं त कुझु गड़बड़ थींदो। वहमन में न करो, अर्थ सहित करो कि वो असांजी आत्मा जो पीउ आहे। भगवान खे यादि कंदासीं त उहो असांजी आत्मा में शक्ति भरंदो, वो असांजे जीवन में असांखे शिक्षायूं ॾींदो, असांखे साथ ॾींदो कि असां सुठा कर्म करूं। ये परमात्मा सां हुनजो संबंध जोड़ो।
कि भई असां त आहियूं लेकिन तव्हांजो असली पीउ तव्हांजी आत्मा जो पीउ परमात्मा आहे। त असां त तव्हांखे घर बार ॾेई छॾींदासीं कपिड़ा, लेकिन उन्हनि सभिनि चीजनि सां सुख वठण जे लाइ गुण शक्तियूं उहो तव्हांजो पीउ परमात्मा ॾेई सघंदो। इन करे भॻवान खे यादि करणु। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी अच्छा सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। संजी भी रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आहे। एकांत और एकाग्रता जे अटेंशन जो द्वारा तीव्र गति से सूक्ष्म सेवा करण वाला सेवाधारी था। बाबा चवंदा चाहे त केतिरा बि परे वेठा हुजो, समझो कोई माण्हू काॾे वियो आहे, काथे ॿाहिरि रहंदो आहे, त असां घर वेठे पंहिंजी सच्चे मन सां परमात्मा खे यादि करे, कोई माण्हू काथे बि वेठो आहे न, हुनजे लाइ असां सुठो सोचे करे हुनखे शक्ति ॾेई सघंदा आहियूं। समझो कोई माण्हू ॿाहिरि आहे, बीमार आहे, माण्हू चईंदा वीचारो बीमार आहे, मां मिली अचां, मुंहुं ॾिसी अचां। मुंहुं ॾिसण सां छा थी, वो बीमार आहे, हुनखे बीमारी सां मुक्ति खपे। तव्हां घर वेठे परमात्मा खे यादि करे चओ बाबा हुन आत्मा जो शरीर बीमार आहे, हुनजी बीमारी ख़तम थी वञे, जल्दी जल्दी ख़तम थी वञे। बाबा तव्हांजा ॿार ॿाहिरि घुमण विया आहिनि, सुठी रीति वापसि अचो, सुठी रीति घुमी करे वापसि अचो। ये असांखे मन में सुठो सोचणो आहे। असां पंहिंजी सुठी सोच सां काथे बि कहिड़ी बि आत्मा खे मदद करे सघंदा आहियूं परमात्मा जी यादि द्वारा। स्लोगन आहे ज्ञानी तो आत्मा हुआ है जो ज्ञान जे हर राज खे समझी करे, मतलब समझदार आत्मा केरु आहे जो हर ॻाल्हि खे समझी करे ॾाढी सुठी रीति कमु करे। ॻाल्हि खे सम्झणु ज़रूरी आहे। माण्हू ॻाल्हि खे सम्झे नथो न, बेसमझी सां जंहिं जो चयो जंहिं जो कयो हुनखे ॾिसी करे पंहिंजी बुद्धि अनुसार सम्झी करे कर्म करनि था, त हुनजो परिणाम छा थो थिए, कमु सफल नथो थिए। माण्हुनि जे विच में लड़ाई झगड़ा था थी वञनि। घर गृहस्थी में अॼुकल्ह लड़ाई झगड़ा छो आहिनि, छोकी कोई कंहिंखे सम्झे ई नथो। सभु चए थो न मां राइट आहियां, मां जो सोचां थी न उहो सही आहे। ईअं बाबा चए थो अगरि असां सोचे हर ॻाल्हि खे समझी करे युक्ति युक्त हलंदासीं, जीवन में तरीक़े सां हलंदासीं, परमात्मा खे यादि करे हर राज खे समझो जीवन में, त असां जीवन में सदा असांजे कर्म छा थींदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।